स्कूल ऑफ ऑपरेट्स जे हिन फ़िक्री वेहक में गुज़िरियल भेरे असां तसव्वुफ़ जे तसवुर ऐं तसव्वुफ़ जी तारीख़ ऐं तसव्वुफ़ जे तसवर जी इर्तिक़ा ऐं उन जे बुनियादी जोहर ते असां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। ऐं ज़ाहिर आहे त हीउ एतिरो त वसी मौज़ू आहे जो उनखे कंहिं हिक वेहक में मुकमल तरह उकलाइणु या उन जा सभई पासा हुन में आणणु इहो ज़ाहिर आहे त एतिरो सवलो कोन्हे ऐं मुमकिन बि न आहे। ऐं इन करे अॼोकी असां इहे ॿी वेहक में वरी छो त उन मौज़ू जे हवाले सां काफ़ी दोस्तनि सवाल कया हुआ ऐं उन्हनि वटि काफ़ी ज़हन में सवाल हुआ, मुंझारा हुआ। त अॼोकी वेहक में असां तसव्वुफ़ जे सां लाॻापियल कुझु बुनियादी ॿियनि सुवालनि ते कंदासूं ॻाल्हि ॿोल। ऐं जे अञा बि दोस्तनि खे तशनगी रही त वरी असां कंहिं टीं वेहक में ॿियनि सुवालनि ते ॻाल्हाए सघूं था। पहिरियों जेको पासो सवाल मुंहिंजे साम्हूं पेश दोस्तनि कयो त आम तरह तसव्वुफ़ खे हिकिड़ो मज़ाहिमती फ़िक्र सम्झो वञे थो। हाणे इहो ॾाढो हिकिड़ो पेचीदो ऐं हिकिड़ो दिलचस्प मौज़ू ऐं पासो आहे त हिकिड़े पासे तसव्वुफ़ को दुनवी फ़िक्र न आहे, तसव्वुफ़ को सेक्युलर फ़िक्र न आहे, यानी वर्ल्डली फ़िक्र न आहे। तसव्वुफ़ को अहिड़ो मकतब फ़िक्र या अहिड़ो को स्कूल ऑफ थॉट न आहे जेको हिन मौजूद दुनिया जे इंसान, उन जे समाज, उन जे सुवालनि ते का पंहिंजी राय रखंदो हुजे, तसव्वुफ़ उन जो को हल ॾींदो हुजे। त हिकिड़ो अहिड़ो मकतब फ़िक्र, अहिड़ो स्कूल ऑफ थॉट जेको इज़ोटेरिक आहे, जो घणे भाङे दाख़िली आहे ऐं उहो बुनियादी तौर ते समाजी फ़िक्र न आहे। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं समाजी न आहे त पोइ सियासी फ़िक्र बि न आहे। त इहो सुवाल त तसव्वुफ़ जो मज़ाहिमती जोहर छा आहे या मज़ाहिमती किरदारु कीअं रहियो आहे। त इन ते मां ॻाल्हि वाज़े कंदो हलां त सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तसव्वुफ़ खे जॾहिं फ़िक्री तौरु सम्झिजे थो त मूं जीअं पहिरीं चयो त उहो पंहिंजे बुनियादी जोहर में को वर्ल्डली फ़िक्र न आहे, को सेक्युलर थॉट न आहे। इन करे तसव्वुफ़ जा इहे मौज़ू ई न आहिनि। तसव्वुफ़ हिन दुनिया में इंसान जा कहिड़ा मसइला आहिनि या इंसानु कहिड़नि सुवालनि में फाथल आहे, इहे फ़लसफ़ियाना, साइंटिफिक या रैशनल, एम्पेरिकल जेके सुवाल आहिनि, इहे तसव्वुफ़ जे दायरेकार में अचनि नथा। छो तसव्वुफ़ जो इहो मौज़ू न आहे। तसव्वुफ़ हिकिड़ी पूरी इज़ोटेरिक, हिकिड़ी दाख़िली, बातिनी ऐं हिकिड़ी अहसासाती, तख़यलाती, जमालियाती, इमेजिनेशन, अहसास जी गहराई, इश्क़, इहे मौज़ू तसव्वुफ़ मौज़ू आहिनि। इन करे हिकिड़ी ॻाल्हि त वाज़े थियणु खपे त तसव्वुफ़ को ख़ारिजी फ़िक्र न आहे, को ऑब्जेक्टिव फ़िक्र न आहे। पर उनजे बावजूदि असां ॾिसूं था त तारीख़ में इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त तसव्वुफ़ जो हिकिड़ो, जेतोणीकि तसव्वुफ़ जे अंदरि घणा ज़ेली फ़िरका आहिनि ऐं उन ते घणियूं ज़ेली ट्रेडिशन्स आहिनि, घणियूं रिवायतूं आहिनि। जेके शरीयती सूफ़ी आहिनि, मिसाल जेके मारुफ़ुल ख़रकी ऐं ख़ुदि हसन बसरी ऐं जुनैद बग़दादी ऐं पोइ वेंदे अली बिन उस्मान हिजवेरी दाता गंजबख़्श ताईं वॾी हिकिड़ी रिवायत आहे जंहिंमें ग़ज़ाली बि शामिलु आहे। छो त ग़ज़ाली बि विच में कंहिं थोरे वक़्त लाइ सूफ़ी थियो हो ऐं उनखे बि सूफ़ी में ॻणियो वेंदो आहे, जेतोणीकि उहो तसव्वुफ़ खां वधीक मज़हब जो माण्हू। त उहा रिवायत मज़हबी उहा कोशिशि करे थी त तसव्वुफ़ खे इस्लामी फ़िक्र सां हम आहंग करे ऐं शरीयत जे ताबे करे हलायो वञे। पर मजमूई तरह असां ॾिसूं था त तसव्वुफ़ जे अंदरि हिकिड़ो बाग़ियाना जोहर यकीनन असां तारीख़ में ॾिसूं था। उहो बाग़ियाना जोहर मुख़्तलिफ़ शिकिल में ज़ाहिर थियो आहे। मिसाल ईरानी सूफ़ी 9वीं सदी जो बाइज़ बिस्तामी, जंहिंजे लाइ इहा ॻाल्हि मशहूरु आहे त उनजो जेको उस्तादु हो उहो हिकिड़ो सिंधी हो ऐं अबू अली सिंधी, जेको उन ज़माने में सुतती चवनि था मुस्लमान थियो हो, अॻु में हू दरअसल हिंदू हो ऐं वेदांत जी फ़िक्र खां घणो मुतासिर हो। त जेका शरीयत ज़ाब्ता आहिनि, जेके शरीयत जो जेको डिसिप्लिन आहे, त सूफ़ीअ जी पहिरीं मज़ाहिमत जेका आहे उहा दरअसल जेके सूफ़ी आहिनि, जेके
वहतल वजूदी आहिनि, छाकाणि त तसव्वुफ़ जे अंदरि मूं तव्हांखे जीअं पहिरीं चयो त मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र आहिनि तमामु घणा। जेको वहदतल वजूदी जेको मसलक आहे या जेको मकतब फ़िक्र आहे तसव्वुफ़ जो, उहो सामी मज़हबनि वारे ख़ुदा जे तसवर सां टकर में आहे, उन जी एलान नफ़ी करे थो, उन सां मज़ाहिमत करे थो। इन करे तव्हां ॾिसंदव त जेके बि ही वहतल वजूदी सूफ़ी आहिनि उन्हनि शरीयत वारे ख़ुदा जे तसवर सां इतफ़ाक़ न कयो आहे, न रुॻो इतफ़ाक़ न कयो आहे पर उन जे बरक्स उन सां मज़ाहिमत कई आहे। उन जे बरक्स हुननि ख़ुदा जो हिकिड़ो वहतल वजूदी ऐं हिकिड़ो काइनाती तसवर पेश कयो आहे जेको शरीयत जे ताबे तसव्वुफ़ में पर्सोनिफाइड ख़ुदा जो तसवर आहे। इन करे हिकिड़ी त मज़ाहिमत जी शिकिल इहा आहे त, ऐं घणे भाङे तव्हांखे नज़र इहा ई ईंदी त सूफ़ीअ जो को हिन समाज जे निज़ाम सां जहिड़ो कोन्हे। सूफ़ियुनि को हिन निज़ाम जे तबक़ाती निज़ाम ते या ज़ुल्म जे शिकिलनि ते या जबर जी शिकिलनि ते या जेके बि इंसानी समाज जा बुनियादी सुवाल आहिनि, सूफ़ियुनि को उन ते मज़ाहिमत कोन कई आहे। घणे भाङे बुनियादी तौर ते हुन जी मज़ाहिमत ख़ुदा जे उन तसवर जे बारे में शरीयत या जेको मज़हबी जेको दाइरो आहे, डिसिप्लिन आहे, उन जे तसवर सां जहिड़ो आहे उनजो, जंहिंमें हिकिड़े जॾहिं मज़हब वटि उहो तसवर ख़ुदा जो पर्सोनिफाइड आहे, इंडिविजुअल जो आहे, शख़्सी आहे, ऐं जेके वहतल वजूदी आहिनि उन्हनि वटि तसवर ख़ुदा जो काइनाती आहे, उहो यूनिवर्सल आहे, वहतल वजूदी आहे, उहो कंहिं ऑब्जेक्टिव कंहिं शिकिल में न आहे। तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त जॾहिं आइनस्टाइन खां पुछियो वियो, अहिड़े वॾे साइंसदान खां, त तुंहिंजो तसवर कहिड़ो आहे ख़ुदा जे बारे में, जीअं त उहो पाण जीउ हो ऐं तव्हांखे ख़बर आहे त जूइश मिस्टिसिज़म, जूइश जेको मिस्टिसिज़म आहे उहो दुनिया जे क़दीम वहतल वजूदी रिवायतुनि मां हिकु रिवायत उन में मौजूदु आहे। छाकाणि त फ़लस्तीन कंहिं ज़माने में जेको गढ़ हो यहूदियत जो, उहो ईरान जे ताबे हो, ईरान जे कब्ज़े में हो। इन करे जॾहिं मुल्क ऐं इलाइक़ा फ़तह थियनि था त उहे तहज़ीबूं बि शेयर कनि था, कल्चर बि शेयर कनि था, नज़रिया शेयर कनि था। त जेको इहो चयो वेंदो आहे त जेको यहूदियत ते जेको असरु आहे वहतल वजूद जो, उहो ईरान जे ताबे रहण जे करे बि थियो, ज़रतश्ती फ़िक्र जे करे, ॿियनि शयुनि रिवायतुनि जे करे। आइनस्टाइन जो जवाबु ॾाढो दिलचस्प हो। आइनस्टाइन जेराल्ड हुनखे पंहिंजी किताब में लिखियो आहे त आइनस्टाइन चयो त जेको मज़हब जो जेको पर्सोनिफाइड फिज़िकल एग्ज़िस्टेंस वारो ख़ुदा तसवर आहे, उहो मूंखे सम्झ में नथो अचे त को आहे। हुन चयो त मां उन ख़ुदा खे बिलीव करे सघां थो जंहिंजो मतिलबु वहतल वजूदी आहे, यूनिवर्सल आहे, अहिड़ी का कलेक्टिव एनर्जी आहे जंहिंखे हुन चयो। त हिकिड़ी त मज़ाहिमत जी शिकिल इहा ई आहे त सूफ़ियुनि शरीयत जे या मज़हब जे जेको ज़ाब्तो आहे, जेको निज़ाम आहे, तसवर आहिनि ख़ुदा जा, उनजे बारे में मज़ाहिमत कई आहे। ॿी हिकिड़ी मज़ाहिमत जी शिकिल साम्हूं अचे थी जंहिंजो घणे में घणो जेको ज़िक्र आहे उहो थींदो आहे मंसूर हलाज जो, मंसूर बिन हलाज जो। हाणे मंसूर बिन हलाज खे जंहिं सबब जे करे क़तलु कयो वियो या शहीद कयो वियो या मारियो वियो बगदाद में, यानी 10वीं सदी जी शुरूआत में, 10वीं सदी जे पहिरें क्वार्टर में, 921-22 ज़मानो, उनजो सबबु सिर्फ़ु तसव्वुफ़ न आहे। आम तरह माण्हू सम्झनि इहे था त मंसूर खे जेको जंहिं शइ जे करे मारियो वियो आहे उहो फ़क़ति को अनल हक़ जो नारो आहे। उहो त यकीनन आहे ई आहे, छाकाणि त इहो अनल हक़ जो जेको नारो आहे इहो हिन को अची बगदाद में कोन आयो, इहो हिन इन खां अॻु में बसरे में आयो, जिते रहंदो हो, जिते ऐं पाण ई नस्ल ईरानी जो आहे, हिन जा वॾा ज़रतश्ती हुआ। ऐं त ज़रतश्ती हुअण जे करे हुनजे फ़िक्री सम्झो त हिकिड़े ब्लड में बि वहतल वजूदी फ़िक्र मौजूदु हो। पर जेको सबबु आहे उन में सबबु इहो त इहो अब्बासिन जो दौरु हो, ऐं अब्बासिन जो इहो दौरु अब्बासिन जो सियासी तरह तव्हां सम्झो त 10वीं सदी में अल मामून खां पोइ बगदाद में अब्बासिन जो घण तरफ़ो ज़वाल शुरू थी चुको हो ऐं तमामु वॾी हिकिड़े बहरान जो शिकार हुई अब्बासी ख़िलाफ़त। ऐं बगदाद जो इहो उहो दौरु आहे, माना सम्झो त 10वीं सदी जी जेको पहिरियों क्वार्टर आहे, जंहिंमें हम्बली तहरीक जेका तमामु सख़्तु मज़हबी इंतिहा पसंदि तहरीक हुई मुस्लमाननि जी, उहा तमामु ज़ोर वठी रही बगदाद में। हे करमती जेके आहिनि,
ऐं जेके इस्माइली आहिनि, जेके शिया, जेके शियाइट जेको इस्लामिक जेको, उहो बि बगदाद में तमामु घणो ज़ोर वठी रहियो हो। त ऐं उनखां अलावा ॿियनि मज़हबनि जा माण्हू बि रहंदा हुआ बगदाद में, जंहिंमें ज़रतश्ती बि शामिलु हुआ, ईसाई बि शामिलु हुआ, यहूदी बि शामिलु हुआ। त मंसूर बिन हलाज हिकु तरफ़ अनल हक़ जो नारो हुयो, ॿिए पासे हुन जा तमामु गहरा लाॻापा हुआ हम्बली तहरीक सां बि ऐं करमतनि सां बि, ऐं जेके ॿियनि मज़हबनि जा माण्हू हूंदा हुआ सभु बगदाद में उन्हनि सां बि। त अब्बासियुनि खे उन ज़माने में इहो ॼण ख़ौफ़ बि थी पियो त जेका हिननि अब्बासियुनि जे ख़िलाफ़ु अंदरि ई अंदरि बग़ावत उभिरी रही आहे, मतां हे माण्हू उनजी मरकज़ी शख़्सियत थी उभिरे, मतां हे बाग़ियन अॻेई आहे, अॻेई मञे कोन थो शरीयत जे कंहिं शइ खे, अॼु ई कोन थो तस्लीम करे रियासत जे पूरे निज़ाम खे, अॻेई पंहिंजे हिकिड़े आज़ादु माण्हू आहे, ऐं हे सभु तहरीकूं हली रहियूं आहिनि, उन सां ई वेझो बि आहे। त इन करे मंसूर बिन हलाज खे जेको मारियो वियो, उन में वहदतल वजूद वारो फ़िक्र जो सबब बि शामिलु आहे, अनल हक़ जो नारो बि उन में ज़िम्मेवारु आहे, पर उन जा हिकिड़ा सियासी सबब बि आहिनि जेके पंहिंजे दौर जा आहिनि, जेके मूं तव्हांखे ॿुधाया। इहे मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। ऐं त इन ख़्याल खां तसौफ़ जे बारे में चयो वेंदो आहे, या वरी असां वटि मिसाल सूफ़ी शाह इनायत जी ॻाल्हि मिसाल पेश कयो वेंदो आहे, छो त असां वटि तसौफ़ खे लतीफ़ साईंअ जे त कोन निस्बत सां बाग़ियाना करे पेश कयो वेंदो आहे। सचल जे फ़िक्र में बाग़ियाना रवैयो घणो आहे, ऐं बुले शाह में घणो आहे, बाहू में घणो आहे, ऐं उहा साॻी रिवायत आहे। पर तव्हांखे नज़र ईंदो त असां वटि घणे में घणो जो ज़िक्र जेको थींदो आहे तसौफ़ जी बाग़ियाना मिज़ाज जो, उहो शाह इनायत शहीद जो। पर तव्हांखे ख़बर आहे त शाह इनायत शहीद जे शहादत जो सबबु तसौफ़ थोरी हो, उहा त हुनजो हिकिड़ो समाजी फ़िक्र हो जेको जो खेड़े सो खाए, ऐं जेको हुन डेवलप कयो। ऐं जेतोणीकि हू सूफ़ी ख़्याल जो बि हो, हू शरीयत जो वॾो आलिम बि हो, ऐं हू तमामु घणा सफ़र कयल माण्हू हो। हू मुल्तान जो हो, ॼाओ मुल्तान वियो हो, लांघा आज़ाद जो हो, हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पढ़ियो, ईरान वियो, इराक़ वियो, इलाइक़नि में वियो। त इन करे सूफ़ी शाह इनायत जे बि जेका शहादत आहे उनजो सबबु को तसौफ़ जो फ़िक्र न आहे, उहो उन ज़माने जो हुनजो सियासी ऐं समाजी फ़िक्र हो, जेको दौर हिते कलोड़नि जो हो, मथे मुग़लनि जो दौर हो, फ़र्रुख़ दौर हो। त इन करे आम तरह जेको सम्झो वेंदो आहे त तसौफ़ को बाग़ियाना फ़िक्र आहे समाज जे माना में, त मां सम्झां थो त इहा हिकिड़ी ग़लति फ़हमी आहे। तसौफ़ समाज जे सियासी ऐं समाजी ऐं फ़िक्री मानाउनि में को बुनियादी तौर ते बाग़ियाना फ़िक्र न आहे, उहो हिकिड़ो दाख़िली ऐं बातिनी क़िस्म जो फ़िक्र आहे, जंहिंजे अंदरि इहे टेंडेंसीज़ आहिनि, तारीख़ में रहियूं आहिनि, त हुन शरीयती ख़ुदा जे तसवर खे क़बूल न कयो आहे, उन ख़िलाफ़ु मज़ाहमत कई आहे। ऐं शाह इनायत शहीद जी शिकिल में मंसूर हलाज, इन्हनि सभिनी जा मुहरिक मुख़्तलिफ़ आहिनि, को कॉमन फैक्टर उनजो मौजूदु न आहे। इन करे आम तरह इहो सम्झो वञे थो, पर उभरियल जेका घणे भाङे जेका शिकिल आहे उहा शरीयत सां जो टकराव आहे, जेको मज़हब जे मुलायत वारो इंस्टीट्यूशन आहे, उन सां जो टकराव आहे मुस्लमान सूफ़ियुनि जो, या जे मुस्लमान न बि चऊंसि पर सूफ़ियुनि जो, इहो पासो उन्हनि जो यकीनन तारीख़ में रहे थो। पर उनखे अक्सर माण्हू कंफ्यूज़ कनि था त उहो शायदि समाजी फ़िक्र जे ख़्याल खां आहे, उहो पंहिंजे ख़ुदा जे तसवर जे कॉन्टेक्स्ट में उहा उनजी नफ़ी कनि था ऐं हिकिड़ो काउंटर फ़िक्र आणनि था। ॿी ॻाल्हि जेका ॿियो सुवालु जेको असां वटि घणो आम आहे ऐं मूंखे पुॼायो वियो त उन ते मां ॻाल्हायां, त छा अॼोके दौर में जेका मज़हबी इंतिहा पसंदी आहे, छा उनखे बतौर काउंटर मूवमेंट जे तसौफ़ सां काउंटर करणु मुमकिन आहे? इहो ॾाढो हिकिड़ो दिलचस्प सुवालु आहे ऐं तमामु अहम सुवालु आहे। मां सम्झां थो त इन जो जवाबु मुंहिंजो इहो आहे त इहो हिकु महदूद हद ताईं मुमकिन आहे। इहा ॻाल्हि सही आहे, पर हिकिड़ी महदूद हद ताईं, छाकाणि त दहशत गर्दी या मज़हबी इंतिहा पसंदी बुनियादी तौर ते हिकिड़ो पॉलिटिकल इशू आहे, हिकिड़ो सियासी सुवालु आहे। इन करे दुनिया में चवनि था इहो पॉलिटिकल इस्लाम आहे, इन करे इहो टर्म एकेडमिक वर्ल्ड में घणो इस्तेमालु थियो आहे। असां उनखे भली बाहि कयूं न कयूं, पर बहरहाल इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त जेका हीअ मज़हबी इंतिहा पसंदी अॼोकनि मुस्लमान मुआशरनि में उभरियल शिकिल में मौजूदु आहे ऐं अॼोकी न आहे। इहा तव्हां सम्झो त 8वीं सदी खां ई शुरू थी चुकी हुई, माना 632 में नबी साईं जी वफ़ात थी आहे, त तव्हां सम्झो त उनजे ज़िंदगीअ खां पोइ इहे सभु लाड़ा मज़हबी इंतिहा पसंदीअ जा मुस्लमाननि जे तारीख़ में असांखे मुख़्तलिफ़ शिकिल में मिलनि था। जॾहिं मालिकी फ़िक्र खे ॾिसूं था असां, या हम्बली फ़िक्र ॾिसूं था फ़िक्र खे, या शाफ़ई फ़िक्र खे ॾिसूं था सवाइ इमाम अबू हनीफ़े जे, इहे सभई जेके टई शरीयत साहिब हुआ फ़िक्र जा, उहे त तमामु सख़्तु इंतिहा पसंदि हुआ।
हू त चवंदा हुआ त को बि ज़माने जो ज़िंदगीअ जो मसइले जो हल फ़िक़ह खां ॿाहिरि आहे उहो क़ाबिल क़बूल न आहे। ऐं इन हे सॼी जेका हंबली तहरीक आहे उहा इन ते बीठल हुई। ऐं ईअं तव्हांखे ख़बर आहे त इहा जेका मज़हबी इंतिहा पसंदी आहे इहा मुस्लमान हुक्मरान तबक़नि बि एडॉप्ट कई, उहा मुस्लमान मुलायत बि एडॉप्ट कई ऐं उहा मुख़्तलिफ़ शिकलियूं वठंदी ऐं उन में हुनजा मुफ़क्र बि शामिल आहिनि। मिसाल तौरु तव्हां ॾिसंदव त भला इमाम ग़ज़ाली आहे। इमाम ग़ज़ाली जेको सूफ़ी बि सम्झो वञे थो ऐं हुयो बि हिकु ताईं पर हिकिड़े मख़सूस वक़्त में, पर इहो इमाम ग़ज़ाली हो जंहिं चयो त अक़ुल जेको आहे गुमराह करे थो ऐं जेके बि अक़ुली इल्म आहिनि, अक़ुली इदराक आहिनि, अक़ुली शोबा आहिनि, इंसान जा अक़ुली इज़हार आहिनि, इहे सभु बातिल आहिनि, इहे सभु ग़लति आहिनि, इहे माण्हू गुमराह कनि था। फ़लसफ़े खे रद्द करे छॾियो, हुन रियाज़ी खे रद्द करे छॾियो, हुन समूरनि अक़ुली इल्मनि खे रद्द करे छॾियो। इहा इंतिहा पसंदी शिकिली ऐं मुस्लमाननि जे फ़िक्री ज़वाल में वॾो किरदारु आहे ग़ज़ाली जे फ़िक्र जो। ईअं मिसाल तौरु 14वीं सदी जो इब्न तैमिया आहे, उनजो तमामु वॾो बुनियादी किरदारु आहे। उन ज़माने में सूफ़ी त मौजूदु हुआ, ग़ज़ाली जे ज़माने में सूफ़ी मौजूदु हुआ। 11वीं सदी जो 12वीं सदी जे 1111 में ग़ज़ाली वफ़ात कई आहे, माना बुनियादी तौर ते हू 11वीं सदी जो माण्हू ऐं 12वीं सदी जे शुरू में वफ़ात थी आहे हुनजी। त सवाल इहो आहे त पंहिंजे ज़माने में बि सूफ़ी त कोन रोके सघिया इन मज़हबी इंतिहा पसंदीअ खे जेका हर ज़माने में फ़िक़ह जी शिकिल में ऐं मुलाई शिकिल मौजूदु हुई। साॻी तरह तव्हां ॾिसंदव त हिंदुस्तान जे अंदरि इब्न तैमिया, शाम जो इब्न तैमिया खां पोइ 14वीं सदी जो मिसाल तौरु तव्हां अकबर जे ज़माने में ॾिसंदव त अकबर जे ज़माने जे आख़िर में शेख अहमद सरहंदी सानी मुजल सानी हिते हिंदुस्तान में मौजूदु हो। उहो वॾी मज़हबी इंतिहा पसंदि शिकिल जो, हालांकि सूफ़ी सराए थो पाण खे, जेको वहतल शहूद जो बानी सम्झो वञे थो, उनजी त फ़िक्र तमामु सख़्तु तंग नज़र आहे, सख़्तु मज़हबी इंतिहा पसंदि आहे। साॻी तरह तव्हां ॾिसंदव त हुन खां पोइ 18वीं सदीअ में हिजाज़ में, तंहिं ज़माने में सऊदी अरब कोन हो, तॾहिं हिजाज़ हो ऐं छो सऊद ख़ानदान कोन अचे अञा टेक ओवर कयो हिजाज़ खे, त हिजाज़ जे अंदरि जेको अब्दुल वहाब हो उहो वहाबी फ़िक्र जंहिंमां ठहियो आहे, उहो सख़्तु मज़हबी इंतिहा पसंदी शिकिल आहे हिकिड़ी, अॼु ताईं वहाबी फ़िक्र जी शिकिल ओड़ी आहे। तव्हां ॾिसंदव त उन खां पोइ मिसाल तौरु आम तरह असां वटि शाह वलीउल्लाह खे सम्झो वेंदो आहे त उहो को वॾो रोशन ख़्याल मुफ़क़िर हो, जेतोणीकि शाह वलीउल्लाह जे फ़िक्र में रोशन ख़्याली जा पासा बि आहिनि ऐं हुन में तसव्वुफ़ जा पासा बि आहिनि, पर शाह वलीउल्लाह जे फ़िक्र जा इंतिहा पसंदि पासा बि आहिनि। शाह वलीउल्लाह हिंदुस्तान खे दारुल हरब सम्झंदो हो। शाह वलीउल्लाह हो जंहिं अफ़गानिस्तान मां हिननि खे दावतूं ॾिनियूं माण्हुनि खे, तव्हां अची त कब्ज़ो कयो असां हिते अची। त इन करे तव्हां ॾिसंदव त उन खां पोइ बि जेको आहे मिसाल तौरु मिस्र में हीअ गुज़िरियल सदी जी ॻाल्हि आहे, तव्हां ॾिसंदव त हसन अली बन्ना, हसन बन्ना छा हो, सख़्तु इंतिहा पसंदि, जंहिंमां अख़वान मुस्लिमीन, मुस्लिम ब्रदरहुड, सैयद कुतुब जंहिंखे फांसी ॾिनी जमाल नासिर, त वेंदे अॼु ताईं, त मां इहो चवणु चाहियां थो, इन करे मिसाल ॾिना त चवणु चाहियां त इन्हनि सभिनी मज़हबी इंतिहा पसंदि लहरुनि खे तसव्वुफ़ मौजूदु हो। तसव्वुफ़ जी मौजूदगी जे बावजूदु तसव्वुफ़ उन्हनि खे कॾहिं बि पंहिंजे दौर में मुकमल तरह काउंटर न करे सघियो, छाकाणि त तसव्वुफ़ हिकिड़ो ॿियो फ़िक्र आहे ऐं मज़हबी इंतिहा पसंदी हिकिड़ो ॿियो फ़िक्र आहे। ऐं त इन करे मज़हबी इंतिहा पसंदीअ हिकिड़ो सियासी सुवालु आहे, हिकिड़ो फ़िक्री सुवालु आहे ऐं ख़ारिजी सुवालु आहे। उनखे काउंटर करण जे लाइ तव्हांखे सियासी फ़िक्र ई खपे, समाजी फ़िक्र ई खपे ऐं तव्हांखे रियासतुनि जो किरदारु खपे, सियासी पार्टियुनि जो किरदारु खपे, तव्हांखे मजमूई तरह समाज जी मज़ाहिमत जी शिकिलियूं खपनि। इन करे मां इन ॻाल्हि में कतई वेसा नथो कयां त को तसव्वुफ़ में इहो पोटेंशियल आहे त उहो मुकमल तरह अॼोके हिन सो कॉल मॉडर्न ज़माने जी मज़हबी इंतिहा पसंदीअ खे मुकमल तरह शिकस्त ॾेई सघे या रद्द करे सघे। उनखे फ़क़ति तरक़ी पसंदि साइंसी ऐं सेक्युलर फ़िक्र ऐं उहे क़ुवतूं ई रद्द करे सघनि थियूं ऐं उन शिकस्त ॾेई सघनि थियूं। तसव्वुफ़ में इहो हा, तसव्वुफ़ हीअं ज़रूरु आहे त तसव्वुफ़ जेके माण्हू अञा शिकार न थिया आहिनि मज़हबी इंतिहा पसंदि, उन्हनि खे बचाए सघे थो। कल्चरल तहरुक जे मार्फत, कल्चरल एक्टिविज़म जे मार्फत, रक़्स जे मार्फत, मौसीक़ी जे मार्फत, शाइरी जे मार्फत, ऐं उन में हुनजो किरदारु यकीननि तारीख़ में बेमिसाल रहियो आहे। छाकाणि त इहे दरगाहूं, असां दरगाहुनि जा मनफ़ी पासा बि आहिनि, ख़ानकाहुनि जा मनफ़ी पासा बि आहिनि, पर इहे वरी ॿिया पासा बि आहिनि त उते लिबरल स्पेसिस बि हुआ अहिड़नि समाजनि में जिते माण्हू
मर्द मायूं रक़्स कनि था, शाइरी हले थी, आर्ट हले थो, ऐं हिकिड़ी तबक़ाती विछा बि कोन्हनि, त हिकिड़ा कॉमन लिबरल स्पेसिस हिकिड़ा क्रिएट थिया। त मां सम्झां थो इन हद ताईं यकीननि तसौफ़ जी जेका लहर आहे या जेको मिज़ाज आहे, जेको फ़िक्र आहे, उहो कल्चर ऐं आर्ट ज़रिए या सक़ाफ़ती तहरुक ज़रिए ऐं पंहिंजे आर्ट जी पावर ज़रिए ऐं पंहिंजे इंसान दोस्त पैगाम ज़रिए यकीननि हिकु हद ताईं रोल प्ले करे सघे थो। पर ईअं सम्झणु त को तसौफ़ ई वाहिद उहा शइ आहे जेका मज़हबी इंतापसंदी खे शिकस्त ॾींदो, इहो मुमकिन न आहे। हू ख़ारिजी फ़िक्र आहे, हू समाजी ऐं सियासी फ़िक्र आहे, ही दाख़िली फ़िक्र आहे, उनखे हू मुकमल तरह काउंटर कॾहिं कोन करे सघंदो ऐं न कॾहिं तारीख़ में करे सघियो आहे। मां तव्हांखे टाइम घटि आहे, समय मिसाल ॾेई सघां थो त जंहिं ज़माने में मुसलमाननि जे समाज में सख़्तु मज़हबी तहरीकूं हुयूं, उन ज़माने में कमाल जा अज़ीम सूफ़ी मौजूदु हुआ, उहो फ़िक्र मौजूदु हो, पोइ छो न बचाए सघियो उन्हनि खे। भला पाण में वेठा आहियूं, ईरान जहिड़ी सरज़मीन जेका इंसानी तारीख़ जी उहा सरज़मीन आहे जेका वहतल वजूद जी सरज़मीन आहे, उन फ़िक्र जी, ज़रतश जो मुल्क आहे जेको इन फ़िक्र जे बाननि में आहे, उहा अॼु ईरान तव्हां ॾिसो त उहो कहिड़ी हालत में आहे। उहो ईरान त न बची सघियो जेको ईरान हज़ारनि सालनि खां। त इन करे इहा लाज़मी ॻाल्हि न आहे त उनखे बचाए सघिजे। हा, बाक़ी उनजो जेको कल्चरल इन्फ्लुएंस आहे, जेको उनजो आर्ट जो इन्फ्लुएंस आहे ऐं जेको उनजो ह्यूमनिस्टिक जेको पैगाम आहे, उहो यकीननि हिकु हद ताईं नए नस्ल खे, समाज खे उन खां यकीननि बचाए सघे थो। पर इहो मुकमल तरह उनजो हल इहो मुमकिन न आहे। सो इहा सही सूरत हाल आहे। टियों जेको दिलचस्प सवाल मुंहिंजे साम्हूं आयो त पेश कयो वियो त तसौफ़ ऐं आर्ट जो पाण में लाॻापो कीअं आहे। तव्हां ॾिसो त जेकॾहिं तव्हां तसौफ़ जे फ़िक्र खे थ्योरी सेंस में पढ़ो, मिसाल तौरु प्लाटिनस जी जेको अलेक्जेंड्रिया जो 3वीं सदी जो वॾो फ़िलासफ़र ऐं थिंकर हो, जंहिं नो अफ़लातूनियत खे शिकिल ॾिनी, पोइ बाद में रोम वञी रहियो, जेको वहत वजूद जे बाननि में आहे थियोरेटिकली। या मिसाल तौरु तव्हां 8वीं सदी में शंकर आचार्य जे जेके लिखियल आहिनि किताब, जेके उन वेदनि मां खया आहिनि ऐं जेके हुन इन फ़िक्र खे शिकिल ॾिनी आहे, बिहार केरला जो हो, नौजवानी में गुज़ारे वियो, 34 साल गुज़ारे वियो, 33 साल में। या मिसाल तौरु इब्न अरबी आहे 12वीं सदी में। इब्न अरबी जो जेको मुसलमाननि जो वॾे में थ्योरिटिशन जेको आहे, वहतल वजूद जो थ्योरिटिशन, उहो इब्न अरबी आहे, उंदलस जो हो। ऐं साॻई शहर जो जंहिंमें इब्न रशिद वॾो थियो ऐं इब्न रशिद नंढाइप में हुन सां मिलियो बि नौजवानी में, छो हुनजो पीउ हुनजो दोस्त हो। त जेकॾहिं तव्हां वहदतल वजूद जे फ़िक्र जा बुनियादी जेके पासा आहिनि जे थ्योरी में पढ़ंदव त शायदि माण्हू क़बूल न करे सघनि, शायदि माण्हुनि खे इंतिहाई ॻाल्हि बि एतिरी जाज़िब न लॻे माण्हू खे, ऐं इन में एॾो को सेंस कोन ठही सघंदो माण्हुनि जो त हीअ सभु छा आहे। ऐं पर जेकॾहिं उहे ख़्याल वरी आर्ट जे फॉर्म में, एब्स्ट्रैक्ट फॉर्म में, सिम्बॉलिक फॉर्म में ऐं शाइरनि पेश कया आहिनि त माण्हू खे माना इब्न अरबी जो फ़िक्र जॾहिं नसर में पढ़िजे थो त माण्हू उन ते तमामु शदीद तनक़ीद करे सघे थो। ऐं मूं पंहिंजे कई बि आहे जेको तसौफ़ ते किताबु कमु कयां पियो। पर जेकॾहिं साॻे ई फ़िक्र खे माण्हू पढ़े थो रूमीअ जे शाइरी में ऐं त माण्हू उन ते रक़्स थो करणु लॻे त केॾी हसीन शइ आहे। त दरअसल इहा ॻाल्हि बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं असांजे दोस्त मरहूम जावेद भुट्टे बि पंहिंजी हिकिड़ी गुफ़्तगू में जॾहिं हिते लेक्चर कयो त इहा ॻाल्हि कई, ऐं ॿियनि बि घणनि माण्हुनि कई आहे, तमामु घणी कई आहे। ऐं इहा ॻाल्हि सही बि आहे त तसौफ़ खे जेको आर्ट में पेश कयो वियो आहे, शाइरी जे फॉर्म में पेश कयो वियो आहे, ऐं उनजो हिकिड़ो सबबु बि आहे। उन सबबु इहो आहे त तसौफ़ जो बुनियादी जोहर इश्क़ आहे। हाणे उहो इश्क़ फ़र्ज़ी आहे, इख़्तिराई आहे, उहो इमेजिनेशन जो आहे, उहो रियल न आहे, कॉग्निटिव आहे, बातिनी ऐं दाख़िली आहे, उहा पंहिंजी जाइ ते ॻाल्हि। पर इश्क़ हुनजो बुनियादी मौज़ू आहे। ऐं ज़ाहिर आहे त इश्क़ खे बयानु करण में नसुर एतिरो नथो पुॼी सघे जेको शाइरी कमु करे सघे थी, जेको रक़्स करे सघे थो, जेको मौसी करे सघे थी। त इन करे तव्हां ॾिसंदो त तसौफ़ जे तारीख़ में घटि माण्हू आहिनि जिन उनखे थ्योरी जे फॉर्म में पेश कयो आहे, जीअं इब्न अरबी आहे। पर अक्सरती जेके सूफ़ी आहिनि उनखे, ॿिया बि आहिनि, मिसाल अली बिन उस्मान हिजवेरी जो किताबु कशफुल महजूब आहे, ऐं अबुल क़ासिम कुशारी जो रिसालो आहे तसौफ़ ते आहे,
ईअं तव्हांखे तमामु घणा ओरिजिनल माख़ुज़ जेके आहिनि तसव्वुफ़ जा उहे नसर में आहिनि, पर उन्हनि में उहो लुत्फ़ु कोन्हे, उन में उहो सेंस कोन्हे, उन में तव्हांखे ओतिरो मज़ो न ईंदो। पर साॻिया ई ख़्याल जॾहिं तव्हां उहे हाफ़िज़ में, जॾहिं उहे सनाईअ में, जॾहिं उहे फ़रीदुद्दीन अतार में, जॾहिं उहे रूमीअ में, जॾहिं उहे जामीअ में, जॾहिं उहे उर्फ़ीअ में, ऐं जॾहिं हिते असांजे हिन ख़िते में बाबा फ़रीद में, अमीर ख़ुसरो में, ऐं शाह हुसैन में, सुल्तान बाहू में, ऐं बुले शाह में, ऐं लतीफ़ साईंअ में, सचल में, ख़्वाजा ग़ुलाम फ़रीद में, ऐं वॾी हिकिड़ी डिघी फ़हिरिस्त आहे सॼी दुनिया जे अंदरि उन्हनि शाइरनि जी, त उहे तव्हांखे बेहदि हसीन लॻनि था, छो त उहे इश्क़ जे मौज़ूअ खे एॾो त फ़िलासॉफ़िकल, एॾो त जमालियाती अंदाज़ सां, एॾो त तख़लीक़ी अंदाज़ सां, ऐं एॾे त हिकिड़ी सरमस्ती ऐं कैफ़ जे अंदाज़ सां पेश कनि था जो उहा हर माण्हू जे दिलि खे उहा शइ टच करे थी, उहा उनखे रूह में लहे थी, उहा माण्हू खे वणे थी। त इन करे इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त तसव्वुफ़ जी जेका इज़हार आहे, तसव्वुफ़ फ़िक्र बि शइ आहे, पर तसव्वुफ़ जे फ़िक्र जो जेको जोहर आहे इश्क़, उनजो जेको इज़हार तख़लीक़ी अंदाज़ सां अदब ऐं आर्ट में थियो आहे, शाइरी में थियो आहे, मौसीक़ी में थियो आहे, उहो ज़ाहिर आहे त नसर में ईअं मुमकिन न आहे, न वरी कॾहिं ताईं थियो आहे। त इन करे तव्हां सम्झो त तसव्वुफ़ सां या मिस्टिसिज़म सां, तव्हां कॾहिं जूइश मिस्टिसिज़म या क्रिश्चन जेको सेंटहुड आहे, या असां वटि हिते जेके पुराणा भॻत आहिनि हिंदुस्तान जा, ऐं पुराणा जेके तव्हां ॾिसंदो हर ज़माने में असां वटि मीराबाई, असां वटि कबीर हो, असां वटि तुलसीदास हो, सभु छा आहे इहो हिंदुस्तानी मिस्टिसिज़म हो। त तव्हांखे नज़र ईंदो त रूए ज़मीन जे अंदरि रूए मुस्लमान सूफ़ी न, बेसिकली मिस्टिसिज़म या मिस्टिक थॉट जी ज़मीन जेका आहे, जेको शोबो आहे उनजे इज़हार जो, उहो तव्हांखे मिलंदो शाइरी में, रक़्स में, मौसीक़ी में, आर्ट में, ऐं इहो हुनजो मीडियम आहे वॾे में वॾो। त उनजो सबबु इहो ई आहे त उनजो मौज़ू इश्क़ आहे। त इन करे तव्हांखे सॼी दुनिया में इहा शइ नज़र ईंदी। तव्हां ॾिसंदो त कवाली जेका असां वटि चिश्तियुनि शुरू कई, जेका कवाली जेका समाज जी महफ़िल थिए थी हिकिड़ी, हूअं नक्शबंदियुनि में मौसीक़ी राग हराम आहे, उहो कोन था इजाज़त ॾियनि, पर चिश्तियुनि वटि इहा तमामु हिकिड़े भेरे जी ॻाल्हि आहे त दिल्ली में निज़ामुद्दीन औलिया खे ख़िलजी हुकुमरान जेको अलाउद्दीन ख़िलजी, उन नियापो कयो त शरीयत में राग ऐं रक़्स हराम आहे, ऐं तव्हांजे बज़ में रोज़ थी मौसीक़ी थिए। त हुन ऐं नियापो खणी आयो अमीर ख़ुसरो, छो त अमीर ख़ुसरो काज़ी हो दिल्ली में, ऐं ख़िलजी जे दरबार जो काज़ी हो, ऐं शागिर्द हो, डिसाइपल हो, मुरीद हो निज़ाम औलिया जो। त हुन चयसि अमीर ख़ुसरो खे चयईं त वञी हुन ख़िलजी खे ॿुधाए त तूं इबादत छो कंदो आहीं, इहो मूंखे जवाबु सुभाणे आणण ॾी। त हुन वञी अमीर ख़ुसरो चयो त हू चए थो त मां इबादत इन करे कंदो आहियां, मूंखे यकीन न आहे त को अलाउद्दीन ख़िलजी जहिड़ो मां इबादत कंदो हूंदो, अलाउद्दीन ख़िलजी जहिड़ा अफ़ालस, पर बहरहाल हेॾियूं ॻाल्हियूं। त हुन चयो त ख़ुदा खे मां नमाज़ में या इबादत में, त हुन चयोसि निज़ाम औलिया त हुनखे चओ त जेको तोखे इबादत में ख़ुदा सां तोखे राब्तो थींदो आहे, उहो असांखे रक़्स ऐं राग में थींदो आहे, इन करे तोखे एतिरा न करणु खपे। त इन करे तव्हां ॾिसंदो त जूइश जेको कवाली जो जेको मिज़ाज आहे, उहो यहूदियुनि वटि तमामु पुराणो आहे, समाज जी महफ़िल, ऐं पूरी दुनिया में आहे। त इन करे हिंदुस्तान में पुराणा शिकिलियूं मुख़्तलिफ़ आहिनि उनजूं, पर तव्हां ॾिसंदो त राग ऐं रक़्स ऐं मौसीक़ी ऐं साज़ ज़रिए समाज जूं महफ़िलूं। त इन करे सॼी दुनिया में जेके बि मिस्टिक रिवायतूं आहिनि, उहा चाइनीज़ हुजे, उहा ईरानी हुजे, उहा हिंदुस्तानी हुजे, उहा यूनानी हुजे, ऐं पोइ उहा भली मुस्लमान बगदाद जी हुजे, या तुर्की जी हुजे, या सेंट्रल एशिया जी हुजे, हिंदुस्तान जी हुजे, तव्हांखे सभई दुनिया जूं मिस्टिक रिवायतुनि में अदब, आर्ट, शाइरी ऐं मौसीक़ी ऐं रक़्स, इहे सभई शयूं उन सां ॻुतल नज़र ईंदियूं, ऐं इहो हुनजो ज़ाहिर आहे बुनियादी मीडियम आहे। इन करे जंहिं ॾींहुं तव्हां मिस्टिसिज़म ऐं तसव्वुफ़ खां आर्ट धार करे छॾियो, उन में कुझु कोन रहंदो, छाकाणि त उहे साॻिया ख़्याल माण्हूअ खे नसर में ऐं डायरेक्टली सिधी शिकिल में शायदि ओतिरो न मोहींदा, जेके ख़्याल माण्हू खे एब्स्ट्रैक्ट फॉर्म में, इमेजिनेशन जे फॉर्म में, अहसास जे फॉर्म में, तख़लीक़ी अंदाज़ सां रक़्स में, राग में, मौसीक़ी में, शाइरी में मिलनि था। त इन करे उनजो पाण में तालुक़ु तमामु अणटुट आहे। हिकिड़ो सुवालु जेको मूं ताईं पहुतो दोस्तनि जे हवाले पारां, त मां उन ते पंहिंजी राय ॾियां, उहो इहो त तसव्वुफ़ ऐं सेक्युलरिज़म में छा का हिकु जहिड़ा ई आहे, या साॻी शइ आहे, या का मुतज़ाद शइ आहे।
ऐं मां अक्सर ॾिसंदो आहियां त इहो कन्फ्यूजन ॾिसंदो आहियां मां मुंझारो जॾहिं मां अक्सर माण्हू लिखंदा आहिनि चवंदा आहिनि त सिंधी माण्हू सूफ़ी बि आहिनि सेक्युलर बि रहिया आहिनि सदियुनि खां वठी। इन मां ज़ाहिर थींदो आहे त पोइ माण्हुनि खे ग़लति फ़हमी आहे या माण्हू सम्झनि कोन था त तसौफ़ ऐं सेक्युलरिज़म हिकु फ़िक्र न आहे। इन करे मां अॼु तव्हांजे इन वेहक में इन ॻाल्हि खे वाज़े करणु चाहियां थो। जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॻाल्हि चई त तसौफ़ हिकिड़ो इज़ोटेरिक, हिकिड़ो बातिनी ऐं हिकिड़ो दाख़िली फ़िक्र आहे जंहिंजो हिन ज़माने जे सुवालनि सां, समाज सां, ख़ारजी ज़िंदगीअ सां एतिरो घणो तालुक़ु कोन्हे, छाकाणि त उनजो मौज़ू ई ख़ुदा सां या ख़ुदा जे तसवर सां हिकिड़ी हीअ रीयूनियन आहे। रीयूनियन जंहिंखे विसाल चइजे थो, जंहिंखे वसिल चइजे थो। इन करे तव्हांखे ख़बर आहे त सूफ़ी कॾहिं बि पंहिंजो जनमु ॾींहुं न मल्हाईंदा आहिनि, छो सूफ़ियुनि जे ख़्याल में जनम जो इंसान जो थियणु इहो हिजर आहे, इहो विछोड़ो आहे। इन करे सूफ़ी हमेशह तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजो मल्हाईंदा आहिनि, उर्स मल्हाईंदा आहिनि, छो त उर्स चइबो आहे शादी जे विहांउ खे, उरूसा चइबो आहे कुंवार खे। त हू सम्झनि था त जेको हुननि जे ख़्याल में, मुंहिंजो न आहे ख़्यालु इहो, हुननि जो ख़्यालु इहो आहे त जेका माण्हूअ जो, ऐं मुंहिंजे ख़्याल में ॾाढी सुहिणी ॻाल्हि आहे इन माना में त मौत जंहिंखे माण्हू ॾाढो रोए पिटे दर्द में वञे, इहो सूफ़ियुनि जो कमाल आहे त हुननि मौत जहिड़ी हिकिड़ी अणवणंदड़ शइ खे, ईज़ाईंदड़ शइ खे अहिड़ो जमालियाती ऐं अहिड़ो हसीन शिकिल ॾिनी आहे इन उर्स जे कंसेप्ट में, त मूंखे इहो कंसेप्ट वणंदो आहे। जेतोणीकि इहो रियल न आहे, पर ज़रूरी थोरी हर शइ रियल हुजे। दुनिया में अलाए केतिरा तस्वर आहिनि जेके निहायत हसीन आहिनि ऐं रियल न आहिनि, ऐं इन करे हसीन आहिनि जो रियल न आहिनि। दुनिया में केतिरी शाइरी अहिड़ी आहे जेका इन करे हसीन आहे जो रियल न आहे। दुनिया में केतिरा अफ़साना अहिड़ा आहिनि, केतिरा नाविल अहिड़ा आहिनि। इन करे अदब ऐं आर्ट या इंसानी जेको जमालियाती थाट आहे उहो हरू भरू मोहताज थोरी आहे त हर शइ रियल हुजे। इन करे इहो तस्वर मूंखे सूफ़ियुनि जो वणंदो आहे ॾाढो, जंहिंमें हू चवनि मौत जहिड़ी शइ जेका माण्हू खे न वणे, ईज़ाए, तकलीफ़ ॾे, ॾुखु ॾे, ऐं माण्हुनि खे उनखे उहो अहिड़ो हसीन करे था पेश कनि त उहा रीयूनियन आहे। पोइ उनखे तव्हां फितरत जो नालो ॾियो त माण्हू फितरत मां आयो आहे, फितरत सां वञी हमाहंग थो थिए, पर उहो तस्वर ॾाढो हसीन आहे। बहरहाल जेको मौत जी कैफ़ियत खे ग़ालिब थो अची वञे, सूफ़ी वारो तस्वर जेको मौत जो आहे उन में ॾुखु नथो रहे, उन में उहो हुनखे सेलिब्रेट था कनि त फितरत मां हिकिड़ी शइ आयल आहे, फितरत ते वापसि थी वञे ऐं उनखे हू सेलिब्रेट कनि था। त इन मुंहिंजे ख़्याल में इहो ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत तस्वर आहे, छाकाणि त मज़हबनि त माण्हू खे ॾेखारियो आहे त माण्हू जीअं मरी वेंदो माण्हू खां पुछाइणो शुरू थी वेंदो। मज़हबनि वटि त पुछाइणो आहे, यानी माण्हू जी जिंद छुटंदी कोन मरण खां पोइ बि, पर सूफ़ियुनि वटि पुछाइण जो तस्वर ई कोन्हे ऐं सूफ़ियुनि वटि रीयूनियन आहे। पोइ उनखे तव्हां ख़ुदा चओ, फितरत चओ, नालो को बि ॾियोसि, ऐं मां उनखे फितरत सम्झां थो त उहो फितरत सां उनजी रीयूनियन आहे ऐं उहो जेका शइ आहे उहो फितरत सां वञी पंहिंजी मिली थो वञे। पर जेको हू पहिरीं जेको तव्हांजो सुवालु आहे त तसौफ़ ऐं सेक्युलरिज़म, त तसौफ़ जीअं मूं चयो त उहो हिकिड़ो दाख़िली ऐं हिकिड़ो इज़ोटेरिक फ़िक्र आहे। हाणे सेक्युलरिज़म ते अचूं था त उहो कीअं उनखां मुख़्तलिफ़ आहे। जेको लफ़्ज़ आहे सेक्युलरिज़म, जे इनखे असां भञूं त सेक्युल चइबो आहे वर्ल्ड खे, लातीनी लफ़्ज़ ॿोली। सेक्युल जो मतिलबु आहे हीअ दुनिया, सेक्युलरिज़म जो मतिलबु आहे वर्ल्डली फ़िक्र। हिन दुनिया जे बारे में असांजो कहिड़ो नुक़्ते नज़र आहे, इनखे चइबो आहे सेक्युलरिज़म, जंहिंखे माण्हू अक्सर भुलिजी करार ॾियनि था लादीनियत। लादीनियत जेका आहे उहा एथीज़म आहे। सेक्युलरिज़म जो मतिलबु कतई न आहे लादीनियत। सेक्युलर मतिलबु आहे वर्ल्डली, दुनवी फ़िक्र जेके चऊं असां, दुनियायत चऊं असां हुनखे, दुनियायत, उनजो सही तर्जुमो अथऊं दुनियायत। ऐं दहर बि साॻियो ई लफ़्ज़ आहे, इन्हनि उर्दू वारनि ख़राबु करे छॾियो आहे, इन हाणे ॻिची में पइजी वियो आहे। फैज़ साहिबु चयो त ग़मे दहर का झगड़ा क्या है। दहर माना बि दुनिया ई आहे। दहरियत जो मतिलबु लादीनियत न आहे, इहो ग़लति तर्जुमो आहे। इन करे दहरियत, दुनियायत जो मतिलबु आहे साॻी शइ, वर्ल्डली फ़िक्र। त हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त हिकिड़ो फ़िक्र जेको पंहिंजे जोहर में वर्ल्डली आहे, माना ख़ारिजी आहे ऐं पॉलिटिकल आहे, ऐं ॿियो फ़िक्र जेको पंहिंजे जोहर में बातिनी ऐं दाख़िली आहे, उनखे असां पाण में कीअं था करे सघूं। हिकिड़ो फ़िक्र जो तालुक़ु ई न आहे दुनिया जे ज़ाहिरी ज़माननि सां, शयुनि सां, सुवालनि सां, ऐं ॿियो तालुक़ु ई इंसान जे जेके ख़ारिजी मामला आहिनि, सियासी मामला आहिनि, समाजी मामला आहिनि, वर्ल्डली अफेयर्स आहिनि, उन जे बारे में आहे। इन करे सेक्युलरिज़म हिकिड़ो पॉलिटिकल थाट आहे, प्योरली हिकिड़ो सियासी नज़रियो आहे, जंहिंजा नुक़्ता टे आहिनि। हिकिड़ो नुक़्तो हुनजो आहे त दुनिया खे माण्हू रिक्लेम करे, दुनिया जे बारे में पंहिंजो को नुक़्ते नज़र रखे,
ऐं हिन दुनिया खे माण्हू जॾहिं रिक्लेम कंदो त ज़रूरु तब्दील करण जी ॻाल्हि कंदो। दुनिया खे तब्दील करणु, दुनिया खे ठाहिणु, दुनिया सां दिलि लॻाइणु, दुनिया सां प्यारु करणु। मज़हबी जेके आहिनि पंडित बाबा बिशप पादरी मुला, उहे माण्हू खे चवंदा दुनिया कुझु न आहे, छॾे ॾियो। हीअ दुनिया सरमाएदारनि जे, जागीरदारनि जे, बदमाशनि जे, ठगनि जे, बादशाहनि जे, हुक्मरान तबिकनि जे हवाले करे छॾियो ऐं ग़रीब खे पटी पढ़ायो त हीअ दुनिया कुझु न आहे, मां चवां थो इहो माॻ आहे। हीअ दुनिया माण्हुनि जी आहे, इंसाननि जी आहे, हिन ते उन्हनि जो हक़ु आहे, हिन ते दुनिया पोरियतनि जी आहे, उन ते हक़ु आहे। इन करे जेको बि फ़र्द ऐं गिरोह माण्हुनि खे हिन दुनिया सां डिस्कनेक्ट करे थो, उहो माण्हुनि जे, उहो हिन ज़माने जे हिन ज़ालिम ऐं फोरू निज़ाम खे सपोर्ट करे थो, उनखे ज़िंदगी बख़्शे थो ऐं मज़लूम ऐं महरूम ऐं जहालत में वरितल माण्हुनि जे उन्हनि ॾुखनि खे वधीक उनखे दवाम ॾिए थो। इन करे उनजी पहिरीं ॻाल्हि इहा आहे त दुनिया खे रिक्लेम कयो। जीअं मार्क्स चयो न त दुनिया खे सम्झणु वॾी ॻाल्हि न आहे, उहा वॾी ॻाल्हि आहे, उनखे बदिलाइणु वॾी ॻाल्हि आहे। इहो सेक्युलर थॉट आहे बेसिकली। हिन दुनिया जे बारे में माण्हू सोचे। ऐं ॿियो उनजो थॉट सेक्युलरिज़म जो नुक़्तो आहे त उनखे रियासत खे जुदा कयो मज़हब खां। ऐं टियों त सभिनी माण्हुनि जो इनफ़रादी मामिलो आहे त उहे कहिड़े बि मज़हब में एतबार कनि या न कनि। कनि त बि उन्हनि जी मर्ज़ी आहे ऐं न कनि त बि उन्हनि जी मर्ज़ी आहे। रियासत ऐं समाज जो उन्हनि सां कुझु न वञे, इहो आहे सेक्युलर थॉट। त हाणे तव्हां सम्झी सघो था त तसौफ़ हिकिड़ो या मिस्टिसिज़म हिकिड़ो मुकमल तरह ॿी दुनिया आहे। उनजा मौज़ू ॿिया आहिनि, उनजी पंहिंजूं हुस्नाकियूं आहिनि, उनजा पंहिंजा झोल आहिनि, उनजो पंहिंजो कंट्रीब्यूशन आहे इंसानी तारीख़ में, ख़ासि मेडिवल दौर में, उन खां अॻु में, ऐं उन सां ॻाल्हियूं करे चुका आहियूं। ऐं सेक्युलरिज़म हिकिड़ो प्योरली पॉलिटिकल थॉट आहे, पॉलिटिकल नोशन आहे। इन करे उन्हनि खे हिक ॿिए सां कंफ्यूज़ न करणु खपे। हा, हिकिड़ी शइ ज़रूरु ॿिन्ही में कॉमन आहे, उहा इहा आहे त सेक्युलर थॉट जेको आहे उहो बि इंसाननि जे विच में मज़हब जे बुनियाद ते तफ़रीक़ करण जो क़ाइल न आहे। ऐं सूफ़ी या जेको मिस्टिक थॉट आहे उहो बि इंसाननि में कंहिं बि नस्ली, मज़हबी, इलाक़ाई कंहिं बि क़िस्म जी तफ़रीक़ करण जे उन में ख़्याल जो न आहे फ़िक्र। इहा हिकिड़ी निस्बत असां ज़ोरी जोड़े सघूं था, पर मजमूई तौर ते तसौफ़ में ऐं सेक्युलर थॉट में वॾो फ़र्क़ु आहे। हू दाख़िली फ़िक्र आहे, हू ख़ारिजी फ़िक्र आहे, ऐं उन्हनि जे विच में ज़ोरी निस्बत पैदा करणु जेको आहे उहो लॉजिकल न आहे, इरेशनल आहे, दुरुस्त न थींदो। ऐं हिकिड़े लिहाज़ खां ॿिन्ही में तज़ाद बि आहे। उहो इहो आहे जंहिंखे मां पंहिंजी किताब में बि एड्रेस करण जी कोशिशि कयां पियो। उहो इहो आहे त सूफ़ीअ खे हिन दुनिया सां दिलि लॻाइण में को इंट्रस्ट न आहे। जंहिंखे चइबो आहे तज़किया नफ़्स, उहो आहे ई छा? तज़किया नफ़्स जो मतिलबु आहे जॾहिं वर्ल्डली ख़्वाहिशूं, हिन दुनिया सां वाबस्ता ख़्वाहिशूं तव्हां ख़तमु करे छॾींदव, तॾहिं सूफ़ी सम्झे थो त तव्हांजी दिलि पाक थींदी। छो त उन दिलि खे तॾहिं साफ़ थी सघंदी ऐं उन में ख़ुदा जो अक्स तव्हां पढ़ी सघंदव। इन करे दुनिया सां डिस्कनेक्ट थियणु, दुनिया सां प्यारु न करणु ऐं दुनिया जी सभिनी दुनियावी शयुनि सां जेको लव लॻाइणु आहे, सूफ़ी सम्झे थो त इहा रुकावट आहे हुनजे पंहिंजे परसीव्ड इश्क में, जेको उनजो परसीव्ड महबूब आहे। त उन सां इन करे ऐं सेक्युलर थॉट उनजो उबतड़ बिल्कुलु उबती ॻाल्हि आहे त नरगो, पर उनजो त जोहर ई इहो आहे त तव्हांखे हिन दुनिया ऐं दुनियावी शयुनि सां दिलि लॻाइणी आहे। त इन करे तव्हां सम्झी सघो था, टाइम घटि आहे, इन ते कॾहिं वेहक बि करे सघूं था, पर सेक्युलर थॉट में ऐं तसौफ़ में इहो वॾो फ़र्क़ु बि आहे, तज़ाद बि आहे। इन करे तसौफ़ माण्हूअ खे जेको प्रैक्टिसिंग सूफ़ी आहे उनखे दुनिया जे अफेयर्स में को इंट्रस्ट न आहे। हू दुनिया खे इन क़ाबिल सम्झे कोन थो त उन सां प्यारु कजे। हुन वटि पंहिंजो परसीव्ड महबूब आहे, हुन वटि हिकिड़ी परसीव्ड कॉग्नेटिव हिकिड़ी स्टेट ऑफ फीलिंग आहे, हुन में रहणु चाहे थो। ऐं सेक्युलर जेको थॉट आहे उहो मुकमल तरह दुनिया जे लाइ आहे, समाज जे लाइ आहे, ख़ारिजी फ़िक्र आहे। हाणे आख़िरी ॻाल्हि, जेको आख़िरी सुवालु तव्हां मूं ताईं पुॼायो ऐं ॾाढो दिलचस्प आहे, ऐं जंहिंखे बि मां पंहिंजी किताब में एड्रेस तफ़सील सां करणु कंदुसि। चऊं था मुस्लमान सूफ़ी, इस्लामी तसौफ़ मक़बूल घणो उते छो थियो जिते अरब खां अलावा ॿाहिरि ॿिया इलाइक़ा, जेको अॼोको हिजाज़ आहे, मदीने में त असांखे के बि सूफ़ी नज़र नथा अचनि।
मके शरीफ़ में असांखे के बि नथा ॾियनि। जेको पुराणो हिजाज़ आहे उन में त सूफ़ियुनि जी रिवायत ओतिरी कोन्हे। न वरी नबी साईं जे ज़िंदगीअ में किन माण्हुनि पाण खे सूफ़ी सॾायो, या तसौफ़ जो लफ़्ज़ बि किथे मौजूदु हो, उन्हनि जी ज़िंदगी में या आस पास मौजूदु हो। इहा रिवायत 8वीं सदी खां शुरू थी आहे ऐं उन में उनजो पस मंज़र घणो डिघो आहे, पर मां उनखे मुख़्तसिर कयां। तव्हां ॾिसंदव त तसवुफ़ उन्हनि सरज़मीननि ते ऐं इलाइक़नि में वधीक मक़बूल थियो जिते वहदत अल वजूदी फ़िक्र अॻे ई इस्लाम खां घणो अॻु मौजूदु हो। मिसाल ईरान आहे। ईरान छो तव्हांखे छो थो नज़र अचे त ईरान में हिकिड़ो तव्हांखे ॾिसो त हिकिड़ो तक़रीबन दौर आहे 500 सालनि जो, जंहिंमें तव्हांखे वॾा सभु अज़ीम ईरान जा शाइर तव्हांखे उन ज़माने मिलनि था तसौफ़ जा। मिसाल रूदकी आहे। रूदकी आहे, मां भाई 10वीं सदी जो, इहो हम असर आहे मंसूर हलाज जे ज़माने जो ई आहे। ऐं तव्हां ॾिसो त शेख सादी ऐं रूमी बि तक़रीबन साॻियो दौरु आहे, पर उनखां अॻु में अतार आहे, फ़रीदुद्दीन आहे, सनाई आहे, या उनखां पोइ हाफ़िज़ आहे, फिरदोसी अञा अॻु जो आहे। त तव्हां ॾिसो त ऐं पोइ वॾी हिकिड़ी डिघी फ़हरिस्त आहे, जामी आहे ऐं उर्फ़ी आहे, अनवरी आहे ऐं तमामु कमाल जो हिकिड़ो सिलसिलो आहे शाइरनि जो, ख़याम आहे। छो त इहा सरज़मीन इन फ़िक्र जी हुई। फ़ारस जेको आहे, ईरान जेको आहे, उहो वहदतल वजूद जी फ़िक्र जी सरज़मीन हो। पोइ जॾहिं मुसलमाननि जे अंदरि इहा तसौफ़ जी तहरीक उभरी या लहर उभरी, तहरीक न चऊं उनखे, लहर उभरी या रुझान पैदा थियो, त उनखे साज़गार हालतूं जेके हुयूं उहे अरबनि जे भेट में उहे ईरान में नज़र आयूं। छो त उहा सरज़मीन ज़रतश्त जी हुई ऐं ज़रतश्त जो खां अॻु बि इहा रिवायत ईरान में मौजूदु हुई। जीअं मूं तव्हांखे चयो त हीअ जेका जूइश मिस्टिसिज़म आहे उन ते वॾो असरु ईरान जी मिस्टिसिज़म जो आहे। छो त 1000 क़िबले 1000 खां 700-600 क़िबले मसीह ताईं जो दौरु आहे। इन में इन ज़माने में हीउ जेको फ़लस्तीन आहे, इहो इन जो इलाइक़ो इहो ईरान जे कब्ज़े में हो। इन करे उहो हिकु मुल्क थियण जे करे उन ते असर थिया फ़िक्री उन्हनि जा। ईअं तव्हांखे मिलंदो अॼोको जेको तुर्की आहे उहो उन ज़माने में ईरान जो हिसो हो। असल में मौलाना रूम जे ज़माने में कोन्या तुर्की में कोन हो, उहो ईरान में हो। ऐं हे जेको बि तव्हां ॾिसो था ख़ुरासान पुराणो, माना अफ़गानिस्तान जो वॾो हिसो ऐं सेंट्रल एशिया जो वॾो हिसो, ओभर ईरान, इहो सभु ख़ुरासान हो। ऐं ख़ुरासान त ईरान जो सूबो हो। त इहो जेको तव्हां अॼु जंहिंखे तुर्की सम्झो था ऐं अॼु जंहिंखे सेंट्रल एशिया सम्झूं था या अफ़गानिस्तान सम्झूं था, इहो सभु ईरान आहे। इहो आर्याना पुराणो ईरान आहे। त इन करे ईरान हुनजी सरज़मीन हो। आर्या जेके आहिनि, छो त हे जेको तसवर आहे वहदतल वजूदी, इहो आर्याई बि आहे ऐं यूनान खां जे मार्फत असां वटि बि आयो, वेदनि जी मार्फत बि आयो। त मां जेको तव्हांजो सुवालु हो उन ते अचां, तव्हांजो सुवालु हो त हिंदुस्तान में छो मक़बूल थिया एतिरा मुसलमान सूफ़ी घणा मक़बूल छो थिया? उनजा मुंहिंजी नज़र में 2 वॾा सबब आहिनि। हिंदुस्तान में हे जेके मुसलमान सूफ़ी शाइर हुआ या सूफ़ी हुआ, इहे छो मक़बूल थिया वॾा? उनजा 2 सबब इहा आहिनि। त हिकिड़ो सबबु उनजो इहो आहे त हीअ सरज़मीन हिंदुस्तान, जीअं ईरान जी सरज़मीन हुई, तीअं हीअ सरज़मीन हिंदुस्तान जी बि वहदतल वजूदी फ़िक्र जी सरज़मीन हुई। त मूं इहा ॻाल्हि पई चई त हीउ जेको, जीअं मूं ईरान जो मिसाल ॾिनो, त ईरान में हीउ जेको सूफ़ियुनि जो जेको वॾो जेको दौरु उभरी आयो शाइरी में ऐं शाइरी खां अलावा बि, इन करे उनजो वॾो सबबु इहो बि हो त अरबनि जी तारीख़ में असांखे मिस्टिक रिवायतूं नथियूं मिलनि। उहो हिकिड़ो क़बाइली समाज हो ऐं उते रज़मिया शाइरी हुई, रुमानवी शाइरी हुई, उते ॿी रिवायतूं हुयूं, पर उते तसौफ़ जी शाइरी जी रिवायत घटि मिले थी तव्हांखे, इस्लाम खां अॻु में बि इस्लाम खां पोइ बि। पर हीउ जेको ईरान जो इलाइक़ो हो, इहो त ईरान वांगुरु बिल्कुलु हिंदुस्तान जो इलाइक़ो जेको आहे उहो इन करे बि हिते तसौफ़ वधीक मक़बूल थियो, छाकाणि त हीउ खणी जेके मुसलमान सूफ़ी शाइर या सूफ़ी आया त सेंट्रल एशिया मां घणे भाङे,
तव्हांखे ख़बर आहे त हीउ जेको पहिरियों सूफ़ी हिंदुस्तान में जेको वॾो नाले वारो अली बिन उस्मान हिजवेरी दादा गंज बख़्श, इहो पंजाब जो कोन हो, पंजाबी कोन हो, इहो शाम मां आयो हुयो, सेंट्रल एशिया जो, अफ़गानिस्तान जो, पर आयो शाम मां हो। तव्हांखे ख़बर आहे त हीउ जेको बाबा फरीद आहे चिश्तिया मसलक जो, जेको सम्झो त ख़्वाजा मुइन चिश्ती पाण बि सेंट्रल एशिया मां आयल आहे, ऐं उन जे शागिर्द कुतुबुद्दीन बख़्तियार काकी जो शागिर्द हो हीउ पंहिंजो बाबा फरीद, उनजा वॾा हिरात खां आयल आहिनि। साॻियो इलाइक़ो आहे, लतीफ़ साईं जा वॾा ऐं बाबा फरीद जा वॾा साॻियो इलाइक़ो आहे। ऐं तव्हां ॾिसंदो हे जेके बि वॾा सूफ़ी आहिनि इन्हनि जा घणे भाङे इहे लॾे उन इलाइक़नि मां आया, छो त सेंट्रल एशिया ते तातारियुनि कब्ज़ो करे छॾियो। हे तातारी उहे आहिनि जेके हलाकू ख़ान जी औलाद, जिन बगदाद खे ताराज करे उनखे साड़े मुसलमान अब्बासिन जो ज़वाल आणे 1258 में बगदाद खे साड़े छॾियो हुननि तातारनि, बगदाद ते कब्ज़ो करे पाण मुस्लमान थी विया। पोइ धंधो हुनजो उहो ई हो जेको हुनजो असुल में अबेरा जो धंधो हो तातारियुनि जो। त सेंट्रल एशिया में हिननि बाहि ॿारे छॾी माण्हुनि जे लाइ, इन करे हे माण्हू लॾे हिते अची वेठा। त इहे तव्हांखे घणे भाङे सभई जेके वॾा सूफ़ी आहिनि इन्हनि जा वॾा तव्हांखे नज़र ॿाहिरि लॾे आया आहिनि। पर हिते छो मक़बूल थिया, हिते छो हिन धरती जो हिसो थी विया, हिते छो हुन क़बूलियत मिली? छाकाणि त जेको फ़िक्र हुननि पेश कयो, हीअ सरज़मीन उन फ़िक्र जी सरज़मीन हुई। हिते महावीर जो फ़िक्र हो, हिते गौतम ऐं सिद्धार्थ जो फ़िक्र हो, हिते वेदनि जो फ़िक्र मौजूदु हो, भली आर्यनि जो फ़िक्र आहे, छो त फ़िक्र आर्य ई हो। त हिते हिननि सूफ़ियुनि खां हज़ारे साल अॻु हीअ सरज़मीन इन फ़िक्र जी सरज़मीन हुई, जे ईरान जो मिसाल वञो। इन करे हिते उन्हनि मुसलमान सूफ़ियुनि खे, उन्हनि सूफ़ी शाइरनि खे वधीक हिते पज़ीराई मिली, छो त पंहिंजो हुनजे ख़्याल जी सरज़मीन हीअ हुई। नतीजे में तव्हां ॾिसंदव त हिते को फ़र्क़ु न हो। तव्हां ॾिसंदव त अॼु ताईं बि जेके असां वटि दरगाहूं आहिनि जेके हिंदुस्तान जे अंदरि, उन में को फ़र्क़ु न आहे हिंदू मुस्लमान ईसाई जो, छो त इहा रिवायत असां वटि हज़ारनि सालनि खां मौजूदु हुई। हे लतीफ़ साईं छो मुख़्तलिफ़ आहे पंहिंजी शाइरीअ में ॿियनि घणनि सूफ़ी शाइरनि खां? छाकाणि त हिन जे तसौफ़ जे फ़िक्र में रुॻो इस्लामी तसौफ़ न आहे, हिन जे तसौफ़ जे फ़िक्र में इहे सभई रिवायतूं आहिनि। जैनी रिवायत आहे, हुन बुद्धिस्ट रिवायत आहे, हुनजे फ़िक्र में वेदांत जो फ़िक्र आहे, ऐं हुनजे फ़िक्र में यकीननि जेके ईरान जा ऐं मुसलमाननि जा ॿिया जेके सूफ़ियुनि जा जेके रूमी आहे ॿिया आहिनि, त हीउ उन्हनि जो तख़लीक़ी इम्तिज़ाज आहे। त हिंदुस्तान में जेको दोस्तनि सवाल कयो आहे हिते छो मक़बूल थिया, उनजो वॾो सबबु इहो आहे त जेको वहदतल वजूदी, ऐं तव्हां ॾिसो मां तव्हांखे मिसाल ॾियां हिकिड़ो, भला शेख अहमद सरहंदी जेको पाण खे सूफ़ी सॾाईंदो हो ऐं जंहिं वहतल शहूद जो नज़रो ॾिनो, उहो छो मक़बूल न थियो हिन हिंदुस्तान जे? छो त इहो ओपरो फ़िक्र हो, इहो मज़हबी फ़िक्र हो, इहो शरीयत जे ताबे फ़िक्र हो। अरबनि जो शरीयती नुक़्ते नज़र खणी अची हिंदुस्तान जी सरज़मीन में तव्हां पेर न खोड़े सघो आहे, अवाम में हा ज़ोरी मड़ियो आहे, ॿी ॻाल्हि आहे। इन करे तव्हांखे वॾो सबूत आहे त वहदतल वजूद पेर खोड़े वियो, जेको हिते जो फ़िक्र हो, हिंदुस्तान जो फ़िक्र हो, ऐं वहदतल शहूद हिते तसौफ़ जी रिवायत में अॻिते वधी न सघियो। इहो वॾो सबूत आहे हुनजो हिकिड़ो। त इन करे हिंदुस्तान में इन करे मक़बूल थिया जो जेको फ़िक्र खणी आया, ऐं अक्सर बाबा किरदार भला माण्हू यकीननि हुआ, इंसान दोस्त हुआ, भला माण्हू हुआ तमामु, इहो सबबु हो। पर किरदारु काफ़ी न आहे, रुॻो शख़्सी किरदारु काफ़ी न आहे, हू फ़िक्र खणी आया जेको। इन करे वहतल वजूदी फ़िक्र हिंदुस्तान जे सरज़मीन जो फ़िक्र हो, इहो आर्याई फ़िक्र आहे, इहो वैदिक फ़िक्र आहे, जे ईरान में हो। इन करे हिते उनखे ओपराए महसूसु कोन थी त हीअ का ओपरी ॻाल्हि आहे, इहा हिन धरती जी ॻाल्हि हुई। छाकाणि त माण्हुनि हज़ारनि सालनि खां हिते अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं, अहिड़ा माण्हू ॾिठा हुआ, अहिड़ी शाइरी पढ़ी हुई, इहे सभु रिवायतूं हिते मौजूदु हुयूं। भला जे ईअं न हुजे हा त लतीफ़ साईं रामकली ऐं खावड़ी में छाजे लाइ जोगिन ऐं सन्यासिनी ॻाए आहे? इहे त मुस्लमान कोन्हनि। त इन करे जो इहे लतीफ़ साईं जो इहो तारीख़ जो इदराक आहे, जो हू पाण खे मुसलमान हूंदे बि पंहिंजूं फ़िक्री जेके रिश्ता आहिनि ऐं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे पंहिंजी हिन सरज़मीन सां जोड़ियूं न, जेको फ़िक्र आहे। इन करे तव्हांखे हुन में महावीर जो फ़िक्र मिलंदो, जैनी फ़िक्र मिलंदो। नांगा केरु आहिनि? नांगा जैनी आहिनि। ईअं तव्हांखे सिद्धार्थ जो फ़िक्र मिलंदो। त हीअ हिंदुस्तान जी सरज़मीन, इहो वॾो हिकिड़ो बुनियादी सबबु हो। हा, बाक़ी इहो सबबु हो जिस ॿी तरह त जेके मुस्लमान जा हुक्मरान तबिका हुआ उहे अहिड़ा ई अवाम दुश्मन हुआ, ज़ालिम हुआ, फोरू हुआ,
कातिल रज़नवा जहिड़ा दुनिया में ॿियनि तहज़ीबुनि में रहिया, उहे छा आहे मुस्लमान हुआ। त इन करे हिननि सूफ़ी शाइरनि खे ऐं सूफ़ियुनि खे पंहिंजी इंसान दोस्ती जे करे, पंहिंजी वसी नज़री जे करे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त उन वहतल वजूदी फ़िक्र जे करे पज़ीराई मिली जेको हिते ओपिरो न हो, जेको हिन सरज़मीन जो फ़िक्र हो। ऐं नतीजे में तव्हां ॾिठो त हिंदू मुस्लमान ईसाई जेके हिते जा माण्हू हुआ उन्हनि को फ़र्क़ु ई न कयो। बुले शाह खे हिते ई कनि कोन था, लतीफ़ ते कनि फ़र्क़ु कोन था कनि, बाबा फ़रीद जेके बि वॾा शाइर हिन ख़िते आहिनि उन्हनि में इहे माण्हू फ़र्क़ु कोन था कनि, छो त उन्हनि जी पंहिंजी शइ आहे। त इहो हिकिड़ो हुस्न आहे, ब्यूटी आहे ऐं इन जो तारीख़ी तरह वॾो किरदारु आहे त हिकिड़े अहिड़े समाज में, अहिड़े माहौल में जिते मुस्लमान ॿाहिरों आया आहिनि, फोरू थी आया आहिनि, अचे कब्ज़ो कयो अथनि पराए मुल्क ते, उन्हनि वटि त का पंहिंजाइप कोन आई। पर ही माण्हू हुआ जेके हिन धरती सां मिली विया, मिटी सां मिली विया, फ़िक्र सां मिली विया, उहो हिते ई शइ थी विया ऐं उन्हनि अहिड़ो आर्ट अदब ऐं फ़िक्र क्रिएट कयो जेको माण्हुनि खे लॻो त हज़ारनि सालनि जो तसलसुल आहे। ही उहो ई तसलसुल आहे, उन में नवां रंग हिननि भरिया आहिनि। त हिननि सूफ़ियुनि जो कमाल इहो त हिननि हिंदुस्तान जे माण्हुनि खे पाण सां जेका विथी विधी हुक्मरान तबिक़नि उहा पैदा थियणु कोन ॾिनी, उनखे उन्हनि जोड़े रखियो, उन्हनि खे ॻंढे रखियो। इन करे माण्हुनि खे बाबा गुरू नानक जे ग्रंथ में ऐं बाबा फ़रीद जे दोहे में को फ़र्क़ु लॻे ऐं आहे बि कोन हुन में। अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा, माण्हुनि खे इहे ॻाल्हियूं हुयूं जिन माण्हुनि खे लॻो त हीअ पंहिंजा ई माण्हू आहिनि, हे के असांजा ई माण्हू आहिनि ऐं माण्हुनि उनखे ॾिठो ई कोन मज़हबी अख सां। त इहो मुंहिंजे ख़्याल में हिंदुस्तान जे अंदरि, इन ते मां पंहिंजी किताब में बि लिखी रहियो आहियां, त इहो सूफ़ियुनि जो कमाल हिकिड़ो तारीख़ी फ़िक्री किरदारु हो जंहिंमें हिकिड़े तरफ़ हुननि जा मुस्लमान हुक्मरान तबिका ऐं फ़ातिह महमूद गज़नवी हमलो थो करे, शहाबुद्दीन गौरी हमलो थो करे, अमीर तैमूर लंग हमलो थो करे, बाबर हमलो थो करे, अहमद शाह अब्दाली हमलो थो करे ऐं नादिर शाह हमलो थो करे। इन्हनि सभिनी कातिलनि ऐं रहज़ननि जे इन्हनि हमलनि जे हूंदे हे माण्हू हुआ जेके माण्हू माण्हुनि सां प्यारु करे रहिया, माण्हुनि खे पंहिंजो करे रहिया ऐं हिन धरती जे फ़िक्र खे पंहिंजो करे रहिया, उन जे तख़लीक़ी इम्तिज़ाज सां हिकिड़ो नओं फ़िक्र पैदा करे रहिया ऐं उहो एॾो हसीन हो। त इन करे इन्हनि असांजे सूफ़ी शाइरनि जो ऐं सूफ़ियुनि जो तमामु ग़ैर मामूली किरदारु आहे। इन्हनि खे ॾिसी कॾहिं कंहिं माण्हू खे ओपराए फील न थी। मां त आख़िरी मिसाल ॾेई मां ॻाल्हि पूरी थो कयां। हे उस्मान बरवंदी जेको कलंदर आहे असां वटि जंहिंखे चवंदो, इहो हिते सिंध में 9 महीना रहियो आहे सिर्फ़ु सेवण में। उहो त रहंदो घणे भाङे मुल्तान में हो, छो त हिन जी बहाउद्दीन ज़करिया सां दोस्ती हूंदी। हे मुल्तान में घणो रहंदो अचे ऐं हुयो त अफ़गानिस्तान जो। 9 महीना हिकिड़ो माण्हू अचे रहे थो ऐं उते वफ़ात जे करे उनजी तदफ़ीन थिए थी, पोइ छो एॾो मक़बूल आहे माण्हू? छो त ज़ाहिर आहे त इहे माण्हुनि खे पंहिंजा माण्हू लॻा, माण्हुनि खे इन्हनि में उहा उपिराइप नज़र न आई, हिननि जो रवैयो, हिन जो सोच, हिन जो फ़िक्र अहिड़ो हो। त इन करे हिननि सूफ़ियुनि जो कमाल इहो आहे त इहे आया त धारियनि देसनि मां, पर उहे हिन धरती में ईअं रची विया जो हिन धरती जो रंग खणी विया ऐं अॼु ताईं कंहिं माण्हू खे नथी ओपराए महसूसु थिए त हिंदू मुस्लमान जो फ़र्क़ु नथो लॻे ऐं इहा हिननि जो कमाल हो। इन करे मां ॻाल्हि हिते पूरी थो कयां त हिते सूफ़ी शाइर ऐं मुस्लमान सूफ़ी हिते इन करे मक़बूल घणो थिया जो वहतल वजूदी फ़िक्र हिन हिंदुस्तान जे सरज़मीन जो फ़िक्र हो।